सखर बैराज जे साॼे पासे खां निकिरंदड़ राइस कैनाल जो ॿियो नंबर दरवाज़ो फासी पियो, जंहिं करे दरवाज़ो कमु करणु छॾे ॾिनो, जंहिं सबबि तेज़ी सां पाणी राइस कैनाल में वहणु लॻियो आहे। वण जे गेट में फासण करे सखर बैराज इंतज़ामिया में थरथलो मची वियो। हंगामी बुनियादनि ते दरवाज़े खे फाल करण जो कमु शुरू करे ॾिनो आहे, जॾहिं त बरसाति सबबि अक्सर कैनालनि खे बंदि करे नारा कैनाल ऐं राइस कैनाल जो 50% पाणी घटि कयो वियो आहे। राइस कैनाल जो दरवाज़ो फासण करे राइस कैनाल में घुर्ज खां वधीक पाणी वञणु लॻो। इन हवाले सां आबपाशी इंतज़ामिया जो चवणु आहे त वण फासण सभु करे दरवाज़ो हेठि मथे नथो थिए। फाथल वण खे छॾाइण जूं कोशिशूं करे रहिया आहियूं। दरवाज़े खे को नुक़सानु न आहे, बाक़ी तमामु जल्द फाथल वण कढियो वेंदो। ख़तरे जहिड़ी काई ॻाल्हि नाहे। मुल्क में ताज़ो फहियल बरसातुनि जे नतीजे में सिंधु दरिया में चुआड़ वधी वियो आहे। होॾां आबपाशी खाते जे अमलदारनि जो चवणु आहे त ताज़ो फहियल बरसातुनि सबबि गुडू बैराज मां निकिरंदड़ समूरनि कैनालनि जे दरवाज़ा बंदि कया विया आहिनि ऐं नारा कैनाल ऐं खीरथर कैनाल में 50% पाणी छॾियो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।